अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उमेद आहे तव्हां सभु खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। जीअं त फ्रेंड तव्हां ॾिसो था ही दुनिया उन ग़रीब माण्हू जी न आहे जेको सिर्फ़ु ग़रीब आहे वीचारो। उन जा भली मिट माइट हूंदा न, उन खां पोइ बि नफ़रत कंदा। छो त हिन दुनिया में सिर्फ़ु पैसो थी वियो आहे। जंहिं वटि पैसो आहे त दुनिया सम्झो उन जी आहे। ग़रीब जो अल्लाह खां सवाइ कोई बि हिन दुनिया में कोई कोन्हे को, न ई कोई उन जी मदद करण वारो हूंदो, न ई दुख सुख में हुन जो को तकलीफ़ मॾण वारो हूंदो। ऐं जंहिं वटि थोरो घणो पैसो हूंदो तव्हां उन वटि ॾिसिजो त केतिरा माण्हू उन वटि वञनि था। भली थोरो घणो बीमार थींदो पोइ बि ॾिसिजो तव्हां माना उन ॾे माण्हुनि जी ढेर हूंदो। ऐं ग़रीब वियो वीचारो मरंदो, उन खां कोई पुछा करण वारो बि न हूंदो त यार तूं कीअं आहीं, कहिड़े हाल में आहीं, कोई पुछा करण वारो न हूंदो। त मां इन जे करे तव्हां भाइरनि खे चवां थो त जेके मुंहिंजा भाइर बेरोज़गार आहिनि, जेके चवनि था त यार असां बि कुझु पैसो माना ठाहियूं, पंहिंजे लाइ कुझु माना महिनत करे कमायूं, त मां उन्हनि भाइरनि जे लाइ हीउ कोर्स आंदो आहे, यूट्यूब जो कोर्स आहे। तव्हां हीउ कोर्स कयो, इंशाअल्लाह तव्हांखे हिन मां सुठी मदद मिलंदी। हीउ कोर्स ईअं सम्झो तव्हां 10-15 ॾींहंनि में आराम सां तव्हां हीउ कोर्स करे वेंदो। हिन कोर्स मां तव्हांखे ॾाढी मदद मिलंदी, तव्हां हिन मां सुठा पैसा कमाए सघो था, पर थोरो माना तव्हांखे सब्र करिणो पवंदो। छा आहे जो हिन में सब्र माना जेको आहे न, सब्र जेको कंदो त उहो ई पैसा कमाईंदो। बाक़ी जल्दबाज़ जेको हूंदो न उहो कॾहिं पैसा नथो कमाए सघे। हिन में थोरो तव्हांखे सब्र करिणो पवंदो, पोइ सब्र कंदो त इंशाअल्लाह सुठा पैसा कमाईंदो। इन में एतिरी माण्हू कमाई करे सघे थो। मां सम्झां थो तक़रीबन 50,000 खां वेंदे 30-40 लखनि ताईं तव्हां हिन मां आमदनी करे सघो था यूट्यूब मां। उहो हाणे तव्हांजो दारोमदार आहे, तव्हां कहिड़े हिसाब सां तव्हां वीडियो ठाहियो था। वीडियो जेके तव्हांजा ॾिसंदड़ हूंदा उनखे तव्हांजी वीडियो वणंदियूं त इंशाअल्लाह हू तव्हांजो चैनल सब्सक्राइब कंदा वेंदा, ॾिसंदा वेंदा। त तव्हांखे माना जेको आहे न, अञा जेको माना जीअं तव्हांजी इनकम वधंदी वेंदी, जीअं तव्हांजा फ्रेंड वधंदा वेंदा तीअं तव्हांजी इनकम बि वधंदी वेंदी। जेतिरा तव्हांजा फ्रेंड थींदा ओतिरी तव्हांजी इनकम थींदी। त इन जे करे मां उन्हनि भाइरनि खे चवां थो जेके बेरोज़गार आहिनि त महिरबानी करे पंहिंजो चैनल ठाहियो। अॼु ई चैनल ठाहियो, देरि न कयो। इन मां सुठो पैसो कमायो। असांजा सिंधी आहिनि 2-3 जेके हिन मां पैसा कमाइनि था यूट्यूब मां, पर तक़रीबन सिंधी जेके आहिनि असांजा सफ़ा घटि आहिनि यूट्यूब ते। मां इन्हनि जे करे चवां थो जेके मुंहिंजा भाइर सिंधी ॿुधनि था ही, उहे जल्द सां जल्द हिन यूट्यूब ते अचनि, उन ते पंहिंजो कमु शुरू कनि, उन मां पैसा कमाइनि। छो त अलाए केतिरा माण्हू पैसा कमाइनि था, ॿाहिरि मुल्क जा आहिनि। असांजा पाकिस्तान जा तव्हां पंजाबी ॾिसो केतिरा पैसा कमाइनि था। पंजाब जूं जेके ॿाहिरि जूं मायूं आहिनि उहे बि पैसा कमाइनि थियूं, उहे बि असां खां मथे चढ़ी वियूं आहिनि। तव्हां छो असां सिंधी छो नथा कमाए सघूं? सिंधर में जेके माइरूं भेणूं जेके कमु कंदियूं, पंहिंजे घर जी रोज़मर्रा जी जेके आहिनि उहो खाधो पचाइनि थियूं, उनजी सिर्फ़ु रुॻो वीडियो ठाहे यूट्यूब ते ॾियनि त ॿिए केतिरा उन्हनि जी माना इनकम ठही सघे थी, ऐं कंहिंजी मोहताज बि न थींदियूं। इन जे करे मां भाइरनि खे चवां थो त तव्हां यूट्यूब ते अचो, पंहिंजो चैनल ठाहियो, उन मां पैसा कमायो, सुठा पैसा कमाए सघो था। ठीकु आहे फ्रेंड, इंशाअल्लाह हीउ मुंहिंजो चैनल आहे, तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। हिन मां तव्हांखे सुठी ट्रेनिंग मिलंदी यूट्यूब जे हिसाब सां, या जेकी बि माना नेट जूं ॻाल्हियूं हूंदियूं तव्हांखे हिन तां मिलंदियूं। इन करे चैनल खे तव्हां सब्सक्राइब करे छॾिजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़।